अलहमदिल्ला असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ केटी जुणेजा में। हिते असांजो प्यारो दोस्त आहे मोहम्मद असलम जुणेजो, जेको बीमार हो ऐं हिन जो इलाजु हलियो हैदराबाद में। ऐं इलाज खां पोइ जेको सो तक़रीबन महीनो खनि दाख़िल हो हैदराबाद में। उन बाद ही वापसि आयो आहे पंहिंजे घर आहे। हिन मौलाई जो डॉक्टरनि जेको तो हिनखे तक़रीबन 2 साल अॻु 3 साल अॻु में हिकिड़ो देवी जो कंडो लॻो हो पेर में। ऐं ॿारहाड़े जा माण्हू हुई जेको तो उनजो कोन ख़्यालु कंदा आहिनि कंडे वग़ैरह जो। सो उन मां हलंदे हलंदे हिन जो पेर ख़राबु थियो ऐं काफ़ी ॾींहंनि बाद जेको तो हिनखे जॾहिं हैदराबाद दाख़िल कयो त डॉक्टरनि जी टीम वेही हिन जो मुआइनो कयो त हिन जो जेको सो पाण पेर कटींदासीं। उन बाद हिन जी जेको तो गोॾे खां मथे जेको तो टंग कटी वई आहे। ऐं डॉक्टर हिनखे रत जूं घटिताई जे करे रत जूं बोतलुनि जो बि चयो आहे, जेके हिनखे घर में हिते पंहिंजा हिते ई जेको थो हिनजो इहो इलाजु जो हले पियो। ऐं अलहमदिल्ला ही पाण जेको सो आहे महिनती माण्हू आहे, महिनती माण्हू आहे ऐं कारोबार पंहिंजे हिसाब सां लुटियूं बि कयूं आहिनि ऐं पंहिंजी ज़मीनदारी बि आहे। अलहमदिल्ला ठीकु ठाकु आहे। ऐं ही सिर्फ़ु इहो चाहे थो त ही बीमारियूं या जेका बि अचे का बि शइ अचे थी इहा अलाह जे तरफ़ां अचे थी। मूंखे रुॻो तव्हां दुआ करियो त अलाह से मूंखे सिहत ॾे। वधीक ही पाण दुआ जे लाइ तव्हांखे अपील करे थो। मंगलम कीअं आहे तव्हांजी तबियत? शुक्र अलहमदिल्ला तमामु हिनजी सिहत जीअं आयो आहे बहितरु आहे। ऐं तमामु दोस्तनि खे वधि में वधि असीं जेको अपील कंदासीं हिन जे लाइ दुआ करियो त अलाह से हिनखे चंग भलाई तंदुरुस्ती ॾे। वॾी महिरबानी।